ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय। जय झूलेलाल। अॼु मां तव्हांखे ॿुधाईंदसि सूमर जे विर्त जी कथा। सभई प्रेम सां चओ शंकर भगवान ऐं माता पार्वतीअ जी जय। अध्याय पहिरियों। हिकु दफ़े कैलाश पर्वत ते महादेव शंकर भोलानाथ हिकु पत्थर जे महासुंदर शिला ते हिकु बड़ जे वॾे वण हेठां मृगशाला ते समाधि लॻाए पूरन ध्यान में मगन वेठो हो। भगवान शंकर त्रिलोकीअ जो नाथ कहिड़ो आहे। संदसि खाॿे पासे खां जगत जननी माता भगवती उमा याने पार्वती भी तपस्या करे रही हुई। जॾहिं ॿिन्ही जी समाधि खुली तॾहिं भगवान खे हथ जोड़े पार्वती चवण लॻी त हे त्रिलोकीनाथ, मुंहिंजी मर्ज़ी आहे त अॼु तव्हां सां गॾु वेही चौपड़ रांदि करियां। भगवान चयुसि त हे प्यारी, हिन रांदि में घणेई कपट थींदा आहिनि, तंहिं करे तूं पंहिंजे योग बल सां इंसाफ़ करण वारो हिकिड़ो ट्रियाकुल पैदा कर जो असां ॿिन्ही जे हार ऐं जीत जो फ़ैसिलो करे। एतिरो ॿुधी माया रूपी पार्वतीअ पंहिंजे अंगनि मां मैल लाहे पंजनि ततनि जो हिकु पुतलो बणायो ऐं भगवान शंकर खे चयाईं त हाणे हिन खे सावधान करियो। महादेव पंहिंजे मस्तक जे धारा गंगोत्रीअ मां गंगा जल जी लप भरे जीअं ई हुन पुतले ते विधी त हिकदमि हिन में साहु पइजी वियो। 16 कला संपूर्ण सिज चंद्र खां बि सुहिणो महासुंदर बालक उथी माया ऐं ब्रह्मा खे मथो टेकियो। भगवान शंकर पुठी थपे चयुसि त हे पुत्र, जीअं जो तोखे तुंहिंजे माता पंहिंजनि अंगनि मां बणायो आहे, तंहिं करे तुंहिंजो नालो अंगद था रखियूं। अॼु तुंहिंजे माता पार्वतीअ जी दिलि थी आहे त असां ॿई रांदि करियूं, तंहिं करे तोखे फ़क़ति असां ॿिन्ही जो सचो न्याउ करणो आहे त कंहिं खटियो ऐं कंहिं हारायो। अंगद चयो त हे प्रभु, तव्हां कोई ख़्यालु न करियो, मां तव्हांजो पूरो न्याउ कंदुसि। बसि पोइ त भगवतीअ चौपट रांदि करणु शुरू कई। 6 रांदियूं भगवान शंकर खटियूं। पार्वतीअ पुट खे ॻुझ गोह में धन जी लालच ॾिनी, जंहिं करे माया जीव खे भगवान खां बेमुख बणाए छॾियो। उन्हीअ माया जे लालच में फासी अध में अची अंगद चयो त अम्मा खटियो ऐं बाबा हारायो। 7 दफ़े रांदि करण सां प्रभु शंकर जॾहिं ॾिठो त मुंहिंजो पुटु कूड़ीअ माया जे कोड़के में फासी वार वार कूड़ ॻाल्हाए रहियो आहे, तॾहिं हिकदमि पंहिंजे ज्ञान रूपी 3 नेत्र सां हिन जो सभु खटियल धन गुम करे छॾियईं। तॾहिं हिन जे अखियुनि तां अंधकार जो पर्दो हटी वियो ऐं हिकदमि पाण मुरादो चई ॾिनई त अम्मा हाराईंदी ई रही ऐं बाबा खटंदो ई रहियो। अंगद जे वातां इहो अजगैबी आवाज़ ॿुधी पार्वती तपी बाहि थी वई ऐं क्रोध जे तापश में तपायमान थी पुट खे पारातो ॾिनई त दुनिया में तूं दुखी गुज़ारींदे, तोखे कोड़ जो मर्ज़ लॻो रहंदो, जंहिंमां रत ऐं रोग निकिरंदो, दर दर भिटकंदो रहंदे ऐं माइटनि खां बि विछड़ियल रहंदे। सराप मिलण शर्त अंगद पाण खे हिकु महाभयानक जंगल में ॾिठो, जिते न हो कैलाश पर्वत, न शंकर भगवान, न माता पार्वती। अख शिंभ में सभई गायब थी विया। हिन खे कोड़ जो मर्ज़ विछड़ी वियो, जंहिंमां बेशुमार रत ऐं रोग वहण लॻो। हिन जे बदन मां अहिड़ी त बदबू अचण लॻी जो सभु को हिन खां नफ़रत करण लॻो। भला माता जो सरापियल पुटु किथे बि थांव कीअं पाईंदो। अहिड़ी हालत में झर जग जाॻींदे पहाड़ ऐं वन घुमंदे हिन खे केतिरा वरह गुज़री विया। केतिरनि ॾींहंनि खां पोइ हिकिड़े ॾींहुं पार्वतीअ जे मन में पुट जो अची मोह जाॻियो
तॾहिं भॻवान खे वेनती कयाई त हे प्रभु, मां पंहिंजे पुट जे विछोड़े में ॾाढी व्याकुल थी रही आहियां। कृपा करे अहिड़ो को उपाय ॿुधायो जो मुंहिंजो लाल मूंखे वापसि मिले। पार्वतीअ जी अहिड़ी दुखी ऐं दीन हालत ॾिसी भॻवान चयुसि त हे प्यारी, तुंहिंजो पुटु हिन वक़्तु मृत्यु लोक में रहे थो। तोसां कॾहिं मिड़ेई मिलंदो सो त मां चई नथो सघां। बाक़ी हिकिड़ो उपाय मां तोखे ॿुधायां थो, जीअं हू वापसि अची तोसां मिली सघे। सो ॿी तोखे पुट जे विछोड़े में व्याकुल ॾिसी ऐं प्रेम वस थी ॿुधायां थो। तूं चित खे एकाग्र करे ॿुध। मन वांछित विर्त कथा जो पहिरियों अध्याय समाप्त थियो। त सभई चओ श्री शंकर भॻवान जी जय, माता पार्वतीअ जी जय। अध्याय ॿियों। शंकर भॻवान चवण लॻो त हे पार्वती, तूं दिलगीर न थिए। तूं मुंहिंजो मन वांछित नाले विर्त रख त तुंहिंजी मन जी मुराद ज़रूरु पूरी थींदी। हीअ विर्त जेको बि मनुष्य मात्र, स्त्री पुरुष, बालक या ॿुढो रखंदो, हुन जे मन जूं मुरादियूं ज़रूरु पूरियूं थींदियूं। हे प्राण प्यारी, सावण महीने जे चांड्रकियुनि रातियुनि में जॾहिं सूमरवार हुजे, उन ॾींहं खां वठी हीअ विर्त रखणु शुरू कजे। कंहिं बि ब्राह्मण या कन्या जे हथां कपह जूं फुटियूं पिञाइजनि ऐं सुट कताइजे। उन मां चङनि ॾंडियुनि वारो चौतारो सॻड़ो बणाइजे। पोइ ओम नमः शिवाय इहो मंत्र उचारे उन सॻड़े खे वास कजे ऐं हिकिड़ी सोपाड़ी ठाहे हुन जे हेठां ट्रामे जो हिकिड़ो पैसो रखे उन जे मथां उहो चौतारो सॻड़ो वेड़िजे। पोइ उहा सोपारी कंहिं बि महादेव जे मंदिर या मूर्तीअ अॻियां कुझु माणिक जा दाणा पथारे उन जे मथां रखिजे ऐं तमामु घणी श्रद्धा ऐं प्रेम सां त्रिलोकीनाथ महादेव जो ध्यानु धारे हथ जोड़े हिन तरह प्रार्थना कजे। प्रार्थना। हे त्रिशूल धारण करण वारा त्रिलोकीअ जा नाथ, वॾियुनि जटाउनि रखण वारा, नांगनि जूं मल्हाऊं गहन वांगुरु गले में लटकाए पंहिंजनि भॻतनि जी रक्षा करण वारा, भूतनि पिशाचनि जा नायक, मसाणनि जी मिटीअ रूपी भभूति पंहिंजनि लिंगनि खे लाहींदड़, चंद्रमा खे पंहिंजे मस्तक जे ललाट में लिकाईंदड़, पार्वतीअ जा प्राणनाथ श्री शंकर भॻवान, असां तुंहिंजो ध्यानु धारे तोखे वारंवार नमस्कार करियूं था। तव्हां शरद पूर्णिमा जे उज्जवल चंद्रमा वांगुरु शीतल आहियो। जेके तव्हांजा प्रेमी भॻत तव्हांजे शरण अचनि था, उन्हनि जूं कल्प वृक्ष वांगुरु सभई कामनाऊं पूर्ण करियो था। तव्हां कामदेव जे जीतण वारा सभिनी रिधियुनि सिद्धियुनि जा दाता आहियो। हे प्रभु, तव्हां ई धन सुख संपत्ति प्राप्त कराइण वारा, त्रिपुरासुर आदिक दैतन खे नाश करण वारा, अमृत ॾियण वारा, दक्ष प्रजापतिअ जे यज्ञ खे बिगाड़ण वारा, मोक्ष जा भंडार, योगियुनि ऐं तपस्याउनि जे हृदय रूपी मंदिर में निवास करण वारा भोलानाथ भंडारी आहियो। तव्हां ललाट मस्तक में अर्ध चंद्रमा जे कला खे बिजलीअ खां बि वधीक शर्माए शोभ्यामान कंदड़ आहियो। असां सभई तव्हांजो ध्यानु धारियूं था। असांजी तव्हांखे वारंवार नमस्कार आहे। हे प्रभु, तव्हां पंहिंजनि भॻतनि जा हितकारी आहियो, विर्त पालन करण वारा आहियो। जल जे फ़क़ति हिकु लोटीअ ते प्रसन्न थी सभु मनोकामनाऊं पूर्ण करण वारा श्री महेश्वर दिगंबर आहियो। तव्हां महाभयानक दुखनि जे दूर करण वारा परिपूर्ण महात्मा, परिपूर्ण परमात्मा आहियो। तव्हांखे पनाक नाले धनुष मोरनि जे रंगारंगी खंभनि सां शोभा ॾेई रहियो आहे। तव्हांखे सारो संसार पूॼे रहियो आहे। असां तव्हांजे चरण कमलनि जो ध्यानु धारियूं था। असां ते कृपा करियो, दया दृष्टि रखो। असां ते प्रसन्न थी ही मन वांछित विर्त पाण सफल करियो।
असां घणे प्रेम ऐं श्रद्धा सां तव्हांजी पूजा करियूं था। हे दयालु अविनाशी पिता, घट घट जा वासी, पार ब्रह्मा परमेश्वर, भगत वत्सल, पतित पावन, सर्वशक्तिमान प्रभु, तव्हां सॼे संसार जा गुरुदेव आहियो। माता आहियो, पिता आहियो, स्वामी आहियो, ठाकुर आहियो, बंधु आहियो। असां तव्हांजो ई ध्यानु धरियूं था ऐं तव्हांखे असांजी वारंवार नमस्कार आहे। पूजन विधि। अहिड़ीअ तरह प्रार्थना करे मुंहिंजे मूर्तिअ जो ध्यानु धरे मुंहिंजो ऐं हुन चौतारे सॻिड़े जो प्रेम सां हेठीअ विधीअ मूजिबि पूजन करे, जीअं त जल, पंच अमृत, ॾुध, खीर, माखी, मखण, खंड, चंदन जो तिलक, सॼा चांवर, बेल पत्र, गुल ऐं फूल, मालाऊं, धूप, ॾीओ, नैवेद्य, भोग या प्रसाद, फल ऐं मेवा, अतर, अंबीर ऐं ॿियनि सुगंधित पदार्थनि सां मुंहिंजी पूॼा करे। निराहार विर्त रखे, याने उन ॾींहुं बुख कढे ऐं जंहिं ब्राह्मण उन ॾींहुं उहो विर्त रखियो हुजे उन खां पूॼा कराए, मन वांछित विर्त जी कथा ॿुधे। जेकॾहिं पहिरें सूमर ते विर्त रखी न सघिजे त ॿिए ईंदड़ सूमर खां इहो विर्त शुरू करे छॾिजे, न त तंहिंखां पोइ कंहिं बि हालति में शुरू करे नथो सघिजे। कथा पूरी थियण खां पोइ विर्त छोड़े खाधो खाइणु घुरिजे। भोजन हिकु ई दफ़ो करे जीअं एकाणो रखिबो आहे। हीअ विर्त हर हिकु सूमर ते रखिजे, कथा ॿुधिजे ऐं भॻवान जो पूजन कजे जेसि ताईं सहाई चौथ अचे। तंहिंखां पोइ हृदय में मुंहिंजो ध्यानु धरे विर्त जो मोकिलाउ हिन तरह करणु घुरिजे। सवा सेर गुड़, सवा सेर गिहु ऐं सवा 4 सेर कणिक जो अटो मिलाए उहो तईअ में भुञी 4 वॾा मोदक लॾूं या चूरी ठहिराइजे। पोइ उन्हनि लॾुनि या चूरीअ जा पूरा 4 हिसा करणु घुरिजनि। उन्हनि मां हिकु हिसो ब्राह्मण देवता खे ॾिजे, हिकु हिसो गऊ माता खे ॾिजे, हिकु हिसो कंहिं जोगीअ जतीअ खे ॾिजे ऐं बाक़ी चोथों हिसो बचे उन मां पाण बि भोजन कजे ऐं ॿियनि प्रेमिन ऐं मिटनि माइटनि में बि प्रसाद करे विराइजे। सभु कंहिंखे हिकु जेतिरो ॾिजे। हे प्राण प्यारी, अहिड़ीअ तरह 4 साल सांदहि जेको हीअ विर्त रखंदो उन जूं सभु मनोकामनाऊं पूर्ण थींदियूं। हे गौरी, तूं बि मुंहिंजो इहो महापवित्र विर्त रख, पोइ तुंहिंजो बिछड़ियल पुटु तोखे पाण ई अची मिलंदो। ईअं चई भॻवानु समाधीअ जे ध्यान में मगन ऐं लिवलीन थी वियो। मन वांछित विर्त कथा जो ॿियों अध्याय समाप्त थियो। सभई चओ शंकर भॻवान जी जय, माता पार्वतीअ जी जय। अध्याय 3। महर्षि नारद चवणु लॻो त हे राजा युधिष्ठिर, पार्वतीअ तमामु घणी श्रद्धा सां उहो विर्त रखियो। प्रभुअ जे दया सां उन ॾींहं खां वठी संदसि पुट जो कोढ़ बि लही वियो। झर जंग जाॻींदे हिकिड़े ॾींहुं हू महादेव जे मंदर में अची पहुतो। घणे प्रेम ऐं श्रद्धा सां शंकर भॻवान जी तपस्या कयाईं, जंहिं करे हिन जे शरीर में तेज बल ऐं शक्ति वधी शरीर बिजलीअ वांगुरु चिमकण लॻो ऐं हिन में योग बल उत्पन्न थियो। जंहिंजे अपार शक्तिअ सां अख शिंब में कैलाश पर्वत ते अची पहुतो। पार्वती पुट अंगद खे ॾिसी ॾाढी ख़ुशि थी, बदन में फुली न समाई, भाकुर पाए गले लॻाए गोद में विहारे प्यार करण लॻी। तॾहिं अंगद अंगल करे माता खां पुछणु लॻो, मुंहिंजे अचण करे तव्हांखे एतिरी ख़ुशी छो थी आहे ऐं खिलण जो कहिड़ो कारण आहे? पार्वती चयुसि त पुट, घणनि ॾींहंनि जे विछोड़े खां पोइ अॼु मस तुंहिंजो मेलाप थियो आहे, तंहिं करे ॾाढो गदगद थी रही आहियां
ॿियो वरी तुंहिंजे पिता शंकर भॻवान जे आज्ञा अनुसार मन वांछित विर्त जी महिमा ऐं शक्ति ॾिसी घणी ख़ुशि थी आहियां। तुंहिंजो पिता बेशक अनंत शक्तिअ तेज ऐं बल वारो आहे। विर्त जी महिमा ॿुधी अंगद चयो त मां मुंहिंजे दिलि में इन्हीअ विर्त रखण जो उत्साह जाॻियो आहे, छो त मृत्यु लोक में उज्जैन नाले हिकिड़ो महापवित्र तीर्थ आहे। मुंहिंजी मर्ज़ी आहे त उन नगरीअ ते 3.5 ॾींहं राज करियां। पार्वतीअ पुट जो पूर्ण प्रेम ॾिसी हिन खे मन वांछित विर्त जी विधि ऐं साधना चई ॿुधाई। महर्षि नारद चवण लॻो त हे राजा युधिष्ठिर, माता जे वाता मन वांछित विर्त जी विधि ऐं साधना ॿुधी अंगद तमामु घणी श्रद्धा सां उहो उत्तम विर्त धारण कयो। चइनि सालनि खां पोइ भॻवान शंकर हिन ते प्रसन्न थियो ऐं पंहिंजे पुट जी मनोकामना पूर्ण करण लाइ खेसि रातो राति उज्जैन नगरीअ में पहुचाए छॾियो। सुबुह जो अंगद जॾहिं निंड मां उथियो तॾहिं पाण खे उज्जैन नगरीअ में ॾिसी ॾाढो गदगद थियण लॻो। सुबुह जो भवानी पुत्र अंगद जॾहिं शहर में पेर पातो तॾहिं छा ॾिसे त शहर में झंडियुनि जी झिरमिर लॻी पई आहे। पुछण सां मालूम थियुसि त उज्जैन नगरीअ जो महाराजा पंहिंजे कन्या जो स्वयंवर रचाए रहियो आहे, जिते हज़ारे राजकुमार वञी कठा थिया हुआ। अंगद बि वज वठी पेंडाल जे अंदरि घिरी वियो। राजा हिकिड़ी हाथिड़ खे खूब ठाठ सां सिंगारे गुलनि जो हार सूंड में विझी खेसि योग्य राजकुमार जे गिचीअ में विझण लाइ चयो। हाथिड़ हिकु हिकु राजकुमार खे जाचींदे हिकदमि हार वञी भवानी पुत्र अंगद जे गिचीअ में विधो। सॼे सभा मंडप में घोड़ घमसान मची वियो। तॾहिं हाथड़ीअ जे सूंड में ॿियो दफ़ो वरमाला लटकायऊं। वरी बि हिन भवानी पुत्र अंगद जे गिचीअ में विधो। टियों दफ़ो बि ईअं ई थियो। ईश्वर जे इच्छा ते राज़ी रही महाराज पंहिंजे कन्या जो विवाह शंकर भॻवान जे पुट सां कयो। सॼी उज्जैन नगरीअ में आनंद जी लहर छाइजी वई। हर को नाद तुरियूं झांझ दफ़ा वॼाइण वॾे सुर सां आलापण लॻो। हर हर महादेव, काशी विश्वनाथ जी जय। मन वांछित विर्त कथा जो 3 अध्याय समाप्त थियो। सभई चओ शंकर भॻवान जी जय, माता पार्वतीअ जी जय। अध्याय 4। महर्षि नारद चवण लॻो त हे राजा युधिष्ठिर, सुख सां विवाह जो कार्य पूरो थियो। घोट ऐं कुंवार ॿई राति जो राजमहल में वञी पलंग ते आरामी थिया। भवानी पुत्र अंगद राजकुमारीअ सां ॻाल्हाइण ॿोलाइण ऐं रूहाणी करण बदिरां हिन खे ॾिसी टहिक ॾेई खिलण लॻो। तॾहिं राजकुमारीअ खांसि खिलण जो सबबु पुछियो। अंगद चयो त प्यारी, मुंहिंजे मन जी मुराद हुई त मां 3.5 ॾींहं उज्जैन नगरीअ ते राज करियां, त मां 3.5 ॾींहंनि खां पोइ हितां हलियो वेंदुसि। हे राजकुमारी, मां शंकर रूपी ईश्वर ऐं पार्वतीअ रूपी शक्तिअ जो पुटु आहियां। मुंहिंजो नालो गणपति याने 5 तत्वनि जो बणायल पुतलो आहे। मुंहिंजो असुल स्थान कैलाश पर्वत आहे। पतीअ जा इहे वचन ॿुधी राजकुमारी दुखीअ दिलि सां चवण लॻी त हे प्राणनाथ, मुंहिंजूं मनोकामनाऊं कीअं पूर्ण थींदियूं। हिन जी इहा वेनती ॿुधी अंगद खेसि मन वांछित विर्त रखण जी विधि विस्तार सां ॿुधाई। राजकुमारी अखियूं बूटे प्रेम सां हुन महाव्रत जो महत्व ॿुधी रही हुई, पर जॾहिं पतीअ जो आवाज़ न ॿुधाई तॾहिं अखियूं खोले हेॾां होॾां निहारण लॻी ऐं पतीअ खे अंतर ध्यानु ॾिठाई। तॾहिं खेसि पक थी त पतीअ जेकी चयो सो ठीकु आहे। बसि पोइ त तमामु घणी श्रद्धा सां पतीअ जे ॿुधायल मन वांछित विर्त जो प्रेम सां पालन करण लॻी। चङनि सालनि खां पोइ शंकर भॻवान हिन जी अटल भक्ति ॾिसी हिकदमि हिन ते प्रसन्न थियो। हिकिड़े ॾींहुं हिन पंहिंजे पींघे में हिकिड़ो महासुंदर बालक सुम्हियल ॾिठो,
जो पंहिंजे पेर जो आंगूठो वात में विझी प्रेम सां चूसे रहियो हो। बालक खे गोद में खणी प्यार करण ऐं चुमण लॻी त हे गौरी शंकर, पार्वतीअ जा पति, तव्हां कृपा करे मूंखे महासुंदर बालक त ॾिनो, हाणे उन्हीअ जे पालण लाइ खीर किथां अचे। एतिरो चई राजकुमारीअ बालक खणी छातीअ सां लॻायो त प्रभुअ जे दया सां हिकदमि हिन जे छातीअ मां खीर जूं धाराऊं नदियूं नाला करे वहण लॻियूं। राजकुमार जॾहिं पलजी वॾो थियो तॾहिं पाण जेॾिन सां गॾिजी रांदि रूंद करण लॻो। हिकिड़े ॾींहुं संगतियुनि सां गॾिजी रांदि पए कयाई त कंहिं ॻाल्हि तां बालक पाण में अची अटकिया ऐं हिन खे शोरो करे कोठियाऊं। बालक पंहिंजे पिता खे कॾहिं बि कोन ॾिठो हो, सो माता खे रोअण जहिड़ो मुंहुं करे चवण लॻो त अमां, मुंहिंजो पिता काथे आहे? माणस चयसि त पुट, तुंहिंजो पिता देवलोक में रहंदो आहे। मां शंकर भॻवान जो मन वांछित नाले महापवित्र विर्त रखियो हो। उन विर्त जे प्रभाव करे तूं मूं सां अची मिलियो आहीं। मन वांछित विर्त जी एतिरी अपार महिमा ॿुधी हुन राजकुमार बि उन विर्त जो पालन कयो, छो त उन जे मन में इहा अभिलाषा हुई त को राजा महाराजा पाण ई पंहिंजे कन्या जी शादी मूं सां कराए। सो राजकुमार जी मन वांछित इच्छा पूरी करण जे बहाने शंकर भॻवान चेदी नगरीअ जे महाराजा खे राति जो सुपने में दर्शन ॾेई चयो त हे राजन, तूं मुंहिंजी आज्ञा मञे पंहिंजी सुशील कन्या उज्जैन नगरीअ जे राजकुमार सां वञी परणाए। जेकॾहिं मुंहिंजे आज्ञा जो उल्लंघन कंदे त दर दर जो भिखारी बणाईंदोसि। राति सुख सां गुज़री। सुबुह थींदे ई शंकर भॻवान जे आज्ञा मूजिबि पंहिंजे कन्या जी शादी तमामु घणीअ धूमधाम सां उज्जैन जे राजकुमार सां करायईं। हिकिड़े ॾींहुं राजकुमार घणेई लश्कर पाण सां वठी शिकार करण जे बहाने हिकिड़े जंगल में वञी निकितो। शिकार त हथ को बि न लॻुसि, तॾहिं उते हिकिड़े बाग़ में खणी मंज़िल कयाईं। उन ॾींहुं केतिराई साधु ऐं ब्राह्मण राजकुमार वटि दाही आया ऐं खेसि वेनती कयाऊं त हे राजपुत्र, अॼु कार्तिक महीने जी सहाई चौथ आहे ऐं शंकर भॻवान जो महान पवित्र ॾींहुं सूमरवार आहे। अॼु असांखे मन वांछित विर्त जी मोकिलाणी करणी आहे, पर तव्हांजो माली फल फूल पटण नथो ॾिए। ब्राह्मण जी ॻाल्हि ॿुधी ॾाढो ख़ुशि थियो, छो त हू पाण बि विर्त रखंदो हो, पर उन खां यादगिरी लही वई। ब्राह्मण खे चयाईं त मां पाण इहो विर्त रखंदो आहियां, तव्हां बि मूं सां गॾु हिन मन वांछित विर्त जो मोकिलाउ हिन बाग़ में करियो। ईअं चई राजकुमार हिकु घोड़े सवार खे पंहिंजे घर लॾुनि या चूरीअ ठहिराइण लाइ मोकिलियो, पर हिन जे राणीअ हिकदमि लॾुनि जी गाॾी भराए राजकुमार ॾांहुं मोकिली। राजकुमार ब्राह्मण जे आज्ञा मूजिबि प्रसाद जो पूरो अंदाज़ कढी विर्त जी मोकिलाणी कई ऐं बाक़ी खॾ खोटराए बाग़ में पुराए छॾियो। तंहिंखां पोइ हर को पंहिंजे पंहिंजे घर रवानो थियो। राजकुमार बि महिलात में आयो। राति जो राजकुमार खे शंकर भॻवान त्रिलोकीनाथ सुपने में आयो ऐं चयाईं त हे राजन, मुंहिंजी आज्ञा मञे सुबुह जो उथण शर्त राणीअ खे शहर निकाली ॾे। राजकुमार सवेर सुबुह जो जीअं निंड मां उथियो तीअं राणीअ खे शहर निकालीअ जो हुकुम ॾिनई। इहो निंदोरो न्यापो ॿुधी राणीअ जा हौसला खता थी विया। हथनि मां फूल माला ऐं सोनी थाली जा कुमार जे अॻियां लाई आंदी हुई सा किरी पियसि ऐं थर थर कंबण लॻी। जॾहिं राजकुमार खे इहा ख़बर पई तॾहिं वज़ीर खे बि खणी क़ैद कयाईं। राणी उतां पलव आजा करे हिकिड़े शहर में वञी रही हुई। हिकिड़े धर्मात्मा धनवान पुरुष खे हिन दुखी हालत में ॾिसी दया आई।
इनखे पंहिंजे घर वञी रहायो। ॾिसो रंगीअ जा रंग। अञा राणीअ धनवान जे घर में पेर मस पातो त हिन जे क़िस्मत जी बाजी बि उल्टी थी पई। वापार में घाटो ई घाटो पवण लॻो, जंहिं करे हिन खे निभागी निंदोरी ॼाणी उन सेठ बि हिन खे लोधे कढी छॾियो। तंहिंखां पोइ हिकिड़े कुंभर खे हिन जे हाल ते रहम आयो ऐं हिन खे पाण वटि रहायईं। राणीअ जे पेर पाइण सां कुंभर जी नहाई फाटी पई। दिला ऐं मटका ठा ठा करे भॼी पिया ऐं टुकर टुकर थी विया। ऐं कुंभर जो पुट जो जंगल में मिटी खणण वियो हो, सो बि गुम थी वियो। कुंभर हिन खे निंदोरी निभागी ॼाणी लोधे कढी छॾियो। मुसीबत जी मारी झर जंगल ताड़ींदी आख़िर हिकिड़े बाग़ में अची पहुती। हिन जे पेर पाइण सां बरसात जे सख़्त ॻोढ़नि जी अची बरसात पई ऐं उहो सरसब्ज बगीचो सॼो ई उजड़ी वीरान थी वियो। तॾहिं उन बाग़ जे मालीअ बि हिन खे निभागी निंदोरी ॼाणी धिका धूमा ॾेई लोधे कढी छॾियो। राणी बुख ऐं बेआरामीअ करे बिल्कुलु व्याकुल थी पई, सो दिलि में ख़्यालु कयईं त हिन जीअण खां मरण भलो आहे। वाट ते हिकिड़ी नदी ॾिठाई जा पंहिंजे खूह में वही रही हुई। हिन ॿुॾण जे इरादे सां हिकदमि खणी उन वहंदड़ नदीअ में टपो ॾिनो। ॾिसो त भॻवान जी लीला जो हुनजे टुॿीअ ॾियण सां उन नदीअ जो पाणी सफ़ा सुकी ॿेट थी वियो ऐं हूअ गप में गपजी वई। गप मां जीअं तीअं निकिरी अञा 5-6 क़दम अॻिते मस वधी त परियां हिकिड़ो बुखायल शींहुं गजगोड़ कंदो टपा ॾींदो हुन ते कावड़ियो। पर ईश्वर जे कुदरत सां उहो बि उते ई ॼमी हिकु हंधि बीही रहियो। एतिरे क़दुर जो चुरी पुरी बि न सघियो। उतां हली झर जंग जाॻींदे हिकिड़े सालिया नाले पर्वत ते वञी पहुती। उते शंकर भॻवान जो हिकिड़ो महाशोभनीक मंदिर हो। मंदिर जे अंदरि पंचमुखी शंकर भॻवान भोलानाथ जी महातेज वारी मूर्ति विराजमान हुई। राणी हुन मंदिर जा दरवाजा बंदि करे अंदरि वञी वेही रही ऐं नम्रता निजारीअ सां 2 हथ ॿधी शंकर भॻवान जे अद्भुत तेजस्वी मूर्ति अॻियां पंहिंजे दुखनि जी दास्तान ॿुधाइण लॻी। सच आहे त विपत्ति समय सभु कोई भॻवान खे यादि कंदो आहे, पर जेकॾहिं सचपच सुखनि में साईंअ खे साड़िजे त जेकर दुख ओॾो ई न अचे। मन वांछित विर्त कथा जो 4थो अध्याय समाप्त थियो। सभई चओ शंकर भॻवान जी जय, माता पार्वतीअ जी जय। अध्याय 5। महर्षि नारद चवण लॻो त हे राजा युधिष्ठिर, इन्हीअ मंदिर जो पुॼारी हिकु कामिल सिद्ध पुरुष हो। उन्हीअ मंदिर जो दरवाजो बंदि ॾिसी हिन दर खे धकु हयो ऐं रड़ करे पुछियो त अंदरि केरु आहे? केरु बि हुजे, मां वचन थो ॾियां त उन्हीअ खे मां पंहिंजे धर्म जो पुट या धीउ कंदुसि। महापुरुष जे हमदर्दीअ जा वचन ॿुधी राणीअ हिकदमि खेसि पंहिंजे दुखनि जो दास्तान ॿुधायो। महात्मा हिन ते प्रसन्न थियो ऐं उनखे पंहिंजे धर्म जी धीअ कयाईं। हिकु ॾींहुं महात्मा वटि घणेई स्त्रियूं पुरुष मंदिर में मोदक लॾूं ऐं चूरी खणी आया। लॾूं सभु हिकु वज़न जा हुआ। सरापियल राणी लॾूं ऐं चूरी हिकु वज़न जा ॾिसी महात्मा खां पुछण लॻी त प्रभु, ही प्रेमी भगत हिकु जेतिरो प्रसाद छाजे लाइ भेट ॾेई रहिया आहिनि? महात्मा चयसि त पुत्री, अॼु कारकत सुधी चौथ आहे। भॻवान शंकर जे मन वांछित विर्त जे उद्यापन याने मोकलाणीअ जो ॾींहुं आहे। हिन विर्त जे रखण सां सभई मन जूं मुरादियूं पूरियूं थींदियूं आहिनि। सभिनी विर्तनि में हीअ विर्त उत्तम आहे। हीअ 4 लॾूं जेके प्रेमी भगत खणी आया आहिनि उहे हिकु वज़न ऐं माप जा आहिनि। घटि वधि वज़न करण करे शंकर भॻवान नाराज़ थींदो आहे ऐं ॾाढा ॾोलावा ॾिसणा पवंदा आहिनि।
महात्मा जे वाता इहे वचन ॿुधी सरापियल राणीअ खे पंहिंजी ॻाल्हि यादि आई ऐं महात्मा खे वेनती करे चवणु लॻी त हे पिताजी, मूंखे बि हिन विर्त रखण जी आज्ञा ॾियो ऐं विधि बि ॿुधायो। महात्मा हुनखे मन वांछित विर्त रखण जी विधि ऐं महिमा ॿुधाई। हुन महासिद्ध पुरुष जी आज्ञा मञे हिन विर्त जो पूरी तरह पालन कयो ऐं प्रसाद बि पूरे वजन ऐं माप जो विधि विधान सां कयो। तॾहिं भक्तनि जे भाव ते राजी थींदड़ भॻवान शंकर शिव शंभु भोलानाथ हिन ते प्रसन्न थियो। उज्जैन जे राजकुमार खे सुपने में अची आज्ञा कयाई त तूं पंहिंजे राणीअ खे जल्द घुराए। जंहिं राणीअ खे तूं मुंहिंजी आज्ञा मञे लोधे कढियो हो, न त तुंहिंजो सॼो राजपाट नाश करे छॾींदुसि। राजकुमार भॻवान खे हथ जोड़े चयो त हे प्रभु, मूंखे ख़बर न आहे त राणी हाणे काथे आहे। भॻवान चयसि त सुबुह जो रथ तो वटि पाण ई ईंदो, जंहिंमें 2 ढगा ॿधल हूंदा, जंहिंजे नासनि में का बि नोड़ी ॿधल न हूंदी। सॼो रथ ॻाढ़े रंग जे चादर सां ढकियल हूंदो। राणीअ खे घुराइण लाइ रथ में 4 महापुरुष चाढ़े मोकिलिजो। एतिरो चई भॻवान शंकर अंतर्ध्यान थी वियो। सुबुह जो सिज उभरण सां उहो रथ बराबरि आयो। रथ कुदरती नमूने जो ठहियल हो। इसरारी 2 ढगा ॿधल हुआ। उन्हनि जे नक में नोड़ी कान हुई, न कोई हलाईंदड़ ई नज़र आयो। 4 महापुरुष हुन रथ में चढ़ी वेठा। उहो इसरारी रथ हवाई जहाज खां बि तकिड़ो उॾामंदो हिकदमि अची महादेव जे मंदर ॿाहिरां बीठो। सरापियल राणी इन्हनि चइनी महापुरुषनि खे सुञातो ऐं उन्हनि सां प्रेम भाव सां मिली। पोइ महापुरुष महात्मा खे पहिरें पई राणीअ खे पाण सां वठी वञण जी आज्ञा वरिताऊं। महात्मा पंहिंजे धर्म जे धीअ राणीअ खे आशीर्वाद ॾेई मोकल ॾिनी। महात्मा खे पाण ते प्रसन्न ॾिसी राणीअ चयो त हे पिताजी, जीअं धीअ पेकनि मां साहुरे घर शान मान सां वेंदी आहे, तीअं मां बि वञणु चाहियां थी। तव्हां मुंहिंजा धर्म जा पिता आहियो, इहो नंग तव्हांखे ई पालणो पवंदो। महात्मा पंहिंजे योग बल सां राणीअ खे सोन चांदी, हाथी घोड़ा, हीरा, लाल जवार ऐं क़ीमती कपिड़ा मौजूदा करे ॾिना ऐं चयाईंसि त पुत्री, वठ, इहो सभु विधाता तुंहिंजे लाइ मोकिलिया आहिनि। राणी महात्मा खे पूरण पुॼंदीअ वारो ॼाणी वरी हथ ॿधी वेनती करण लॻी त पिताजी, हाणे त मां तव्हांजे आशीर्वाद सां साहुरे घर वञी रही आहियां, पर बाबा साईं, तव्हां वटि अचण खां अॻु में मां त कहिड़ी उग्रा पाप कया आहिनि। जिन वटि हिकु राति बि रही आहियां, उन्हनि वीचारनि जो झुॻो ई नास थी वियो आहे। हाणे अहिड़ी का कृपा करियो जो उहे वरी अॻिणे अवज ते पहुचनि। मुंहिंजा ऐं मुंहिंजनि माइटनि जा सभई पाप नास थी वञनि। महात्मा हिकदमि शंकर भॻवान जे पूॼा वारो पाठ जो जल खणी उन ते 3 दफ़ा शंकर भॻवान जो मंत्र पढ़ी राणीअ खे ॾिनो ऐं चयाई त हे पुत्री, हिन जल मां ड्रप या बेल पत्र ॿोड़े ओम नमः शिवाय या जय सदाशिव या शिव शंभु चई छंडो विझंदीअ त उहो घर अॻे खां बि वधीक शाद आबाद थी वेंदो। तुंहिंजे माइटनि जा बि सभई पाप सड़ी भस्म थी वेंदा। हाणे तूं वञण में देरि न कर। राणी धर्म जे पिता महात्मा खां आशीर्वाद वठी ऐं शंकर भॻवान जे पूॼा वारे जल जो लोटो खणी रथ में चढ़ी घर रवानी थी। रथ मज़े सां हलण लॻो ऐं उते अची पहुतो जिते शींहं पिंड पहाड़ थियो बीठो हो। राणीअ ओम नमः शिवाय ऐं जय सदाशिव चई जल जो छंडो हुन ते जोर सां हयो त शींहं हिकदमि गजगोर करे रमण लॻो ऐं सिधो जंगल में भॼी वियो। हलंदे हलंदे शिप्रा नदीअ जो किनारो बि वेझो अची वियो।
राणीअ ओम नमः शिवाय ऐं जय सदाशिव चई उन ते बि जल जो छंडो हुयो त उहा नंदी बि ज़ोर शोर सां वहण लॻी। तंहिंखां पोइ रत वरी उन बाग़ीचे वटां अची लंघियो जो गुणनि पवण सबबि उजड़ी पियो हो। ओम नमः शिवाय चई उन ते बि छंडो हयाईं त बाग़ सरसब्ज थी पियो। उतां हली राणी उन कुंभर जे घर पहुती जंहिंजी नहाई फाटी पई हुई। राणीअ झटि जय शिव शंभू चई उन ते बि जल जो छंडो हयो त नहाई तयार थी वई। आख़िर रत जॾहिं राजमहल जे वेझो अची पहुतो तॾहिं राजकुमार तमामु घणी इज़त सां राणीअ खे भाकुर पाए पंहिंजे महलात में वठी आयो। सॼे शहर में शादमाना थी विया ऐं महाराजा ढिंढोर ॾियारियो त अॼु को बि माण्हू चुल्हि में बाहि न ॿारे, सभु कोई राज दरबार में अची खाए। होॾां ख़ुशीअ जा वाजा वॼी रहिया हुआ त उन वक़्तु अचानक हिकिड़ो शिव शर्मा नाले ब्राह्मण भिख्या वठण लाइ महलात में अची राणीअ खे चवण लॻो त अॼु सूमरवार आहे। सूमर जो वार ॿुधी राणीअ खां शिरक निकिरी वियो ऐं हिकदमि महाराज खे चवाए मोकिलियाईं त स्वामी अॼु सूमरवार आहे, जंहिं करे कोई निर आहार अॼु जंहिं उपवास रखियो हुजे उहो माण्हू हथु करे मूं ॾांहुं मोकिलियो। महाराज अहिड़े माण्हूअ जी घणी ॻोल्हा कराई पर किथां बि अहिड़ो माण्हू मिली न सघियो। नेति ॻोल्हींदे ॻोल्हींदे धोबी घाट ते हिकु वण हेठां वेठल हिकु ॿुढी स्त्री नज़र आयनि जा हलण चलण खां लाचार हुई। उहा सॼे ॾींहं जी बुखायल हुई। सिपाही उन ॿुढीअ स्त्रीअ खे राणीअ वटि वठी आया। राणीअ विर्त सफल करण लाइ शंकर भॻवान खे यादि करे जय शिव शंभू चई उन ॿुढीअ स्त्रीअ ते जल जो छंडो हयो त उहा हिकदमि ॿुढीअ मां जवान थी पई। हुन में ॻाल्हाइण ॿोलाइण ऐं ॿुधण जी शक्ति अची वई। राणीअ हिकदमि उन खां पूॼा कराई। पोइ सभिनी गॾिजी भोलानाथ जो पूॼा पाठ ऐं भक्ति कई। खूब भॼन कीर्तन कथा ऐं खूब गुलनि फुलनि जे बरखा सां आरती कई। भॻवान शंकर जे कथा ॿुधण जे प्रभाव करे इन ॿुढीअ जा बुरबुला पुञ अची प्रगट थिया। सभिनी जे ॾिसंदे ॾिसंदे आकाश मां हिकु हीरनि जवाहरनि जो रतन जड़ित विमान आयो। ॿुढीअ खे विमान में चाढ़े हर हर महादेव काशी विश्वनाथ की जय जी धुनी कंदा सिधो उॾामंदा अख शिंभ में अखियुनि खां ग़ाइब थी विया। उज्जैन जो महाराज राणीअ पुटनि पोटनि धन सुख संपत्तिअ खे माणे भॻवान शंकर भोलानाथ जे महापवित्र चरणनि जो ध्यानु धारे अंत समय हर हर महादेव कंदो शिवलोक खे वञी प्राप्त थियो। तव्हां बि प्रेम सां चओ हर हर महादेव काशी विश्वनाथ जी जय। मन वांछित विर्त कथा जो 5 अध्याय समाप्त थियो। सभई प्रेम सां चओ शंकर भोलानाथ जी जय, माता पार्वती जी जय। शिव जी की आरती। ओम जय शिव ओंकारा हर जय शिव ओंकारा ब्रह्मा विष्णु सदा शिव ब्रह्मा विष्णु सदा शिव अर्धांगी धारा। ओम जय शिव ओंकारा। ओम हर 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 महादेव एकानन चतुरानन पंचानन राजे स्वामी पंचानन राजे। हंसासन गरुड़ासन हंसासन गरुड़ासन वृषवाहन साजे। ओम जय शिव ओंकारा। दोय भुज चार चतुर्भुज 10 भुज ते सोहे स्वामी 10 भुज ते सोहे। तीनों रूप निरखता तीनों रूप निरखता त्रिभुवन जन मोहे। ओम जय शिव ओंकारा। अक्षमाला बनमाला मुंड माला धारी स्वामी मुंड माला धारी। चंदन मृग मद चंदा चंदन मृग मद चंदा
सनादिक सनकादिक ब्रह्मादिक भूतादिक संगे ओम जय शिव ओंकारा। कर मध्य चकमंडल चक्र त्रिशूल धरता स्वामी चक्र त्रिशूल धरता। जग करता दुख हरता जग करता दुख हरता जग पालन करता ओम जय शिव ओंकारा। ब्रह्मा विष्णु सदा शिव जानत अविवेका स्वामी जानत अविवेका। प्रणवाक्षर ओम मध्य प्रणवाक्षर ओम मध्य हे तीनों एका ओम जय शिव ओंकारा। त्रिगुण स्वामी जी की आरती जो कोई नर गावे स्वामी जो कोई नर गावे। कहत शिवानंद स्वामी भरत महामुनि स्वामी सुख संपत्ति पावे। घर लक्ष्मी आवे सब दुख मिट जावे ओम जय शिव ओंकारा। ओम जय शिव ओंकारा प्रभु हर शिव ओंकारा। ब्रह्मा विष्णु सदा शिव अर्धांगी धारा ओम जय शिव ओंकारा। कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेन्द्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवम भवानी सहितं नमामि। मंदारे माला कुलतालकाय कृपाल माला शशिशेखराय दिगंबराय च दिगंबराय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय। त्वमेव माता च पिता त्वमेव बंधु च सखा त्वमेव विद्या त्वमेव सर्वं मम देव देव। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा। गुरुर् साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः तस्मै